नाज़रीन, काज़ी अहमद में धरती टीवी पारां ऐलानियल सकाफ़ती दिहाड़े के सिलसिले में सुघड़ कचहरी कोठाई वई। वधीक तफ़सील ॾिसूं था ज़ुल्फ़िकार अली जी रिपोर्ट में। मिट्टी मुझी माँ जे धरती टीवी पारा ऐलान जो 2 दिसंबर ते सकाफती दिहाड़े के हवाले से हिते ॻोठ मियादार सैलानी में सलावा तंज़ीम पारा जो हिते सुघड़ कचहरी मुनक़द कई है। इन हवाले से अचो तो उन सुघड़न का जो महफ़िल जा मोर उन्हनि खां पुछूं था हू कचहरी कीअं था कनि। असांजी धरती जेका आहे सा असांजी जीजल माउ आहे। पहिरीं बि हिन जी गोद में आहियूं ऐं मरण खां बाद बि असीं हिन जी गोद में वेंदासीं। ऐं ही जेको असांजी सकाफ़त आहे ऐं ही असां जेको मेड़ मचायूं था इहो हर साल मूं वटि हिते थींदो ई रहंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह त शाह जे रिसाले मुताबिक़ बि सुठी ॼाण हूंदी ऐं पंहिंजे जेके बि ही शयूं असांजूं सकाफ़ती आहिनि उन्हनि खे ई सम्झी ऐं ॾिसी सघे त उहो असांजे यानी पोयनि जे लाइ बि असीं जेको आहे ही हिकिड़ो दर्स ऐं सबक़ु छॾियो था। सुघड़ साईं सुबुह ताईं ही प्यार जो ॻाल्हियूं पचारनि था। ॾिठ गुज़ार तो डोर ॾेई ही ठाहो की दिलि ठारनि था साईं ही ठाहो की दिलि ठारनि था। धरती टीवी जो असांजे सिंध के लोक सकाफ़ती वरसे की वारसी के लिए ही दिहाड़ो ऐलान किया है। सिंधी मीडिया ख़ास तौर पर उन सभी के सलाम है जैं असांजे लोक सकाफ़ती वरसे पटके टोपी अजरक जो शान और मान वधाइण ख़ास करे सिंध के सुघड़न और लतीफ़ीलात के आला मकाम ताईं पहुँचाइण के लिए ही असो आवाज़ आला मकाम ताईं पहुँचाइण के लिए जो ॾींहुं ऐलानियल है असां इन ऐलानियल ॾींहुं की बिल्कुल भरपूर आजियां कयूं था। हे हीरन जी थई खान मोतिन जहड़ा मानू हिन में तंजी वडी आवा खान कंजा कंजा नाला खणा सालिक सूरमा सिंध में बिया पया हिन पलवान सोभारा छंडी थो छा कान हे हड़ई हिते हीरा थई। तू भी थधो कर था तोड़े पूरो थे पसा तब मान मथे आ मिट्टी जो इन धरती सा साथ निभाइंदे इंशाल्लाह सजी सिंध सा एड़ो ही वचन वरजाइबो जॾहिं भी जिथे भी जियां भी सड़ थियो त सिंध सा साथ निभाइबो। कर खबर कासिद मुझे देश जा धनार किया हा दुखड़ा जो जिंजो से संखार किया हा दिसी तो थियाड़ा थिया घोर हुंदा तेन चौरन में चाहते जा चमकार किया हा कर खबर कासिद मुझे देश जा धनार किया हा किना केर आहीं कटे कोन सघंदे सिंधी मुंहिंजी ॿोली मटे कोन सघंदे। हिते मखदूम बिलावल आहे शाह भिटाई कलंदर जिया नगरी कंदो मुल्क मिठाई दराजन में सचल कंदो सो सणाई तंजो किलो कायमा तू पटण तो चाही पर पटे कोन सघंदे सिंधी मुंहिंजी ॿोली मटे कोन सघंदे किना केर आहीं कटे कोन सघंदे। इनसे कीमा चा निकतो थोने जड़त बुतमा सा निकतो थोने वाज खोरन जोर मस्जिद दे रखो सो ताला निकतो थोने। जी सही असां तमाम घना खुश आहियूं छो जो ये असां सिंधी आहियूं ऐं असां जो दिहाड़ो आहे असां जी धरती आहे असां जी माउ आहे ऐं उन खे मल्हाईंदे असांखे यानी तमाम बेहद खुशी महसूस थी रही है। आज जी सूंह वधाइण जे लाइ जेको धरती टीवी कदम खयो आहे असीं उन खे जस था चऊं ऐं मुबारकबाद था पेश कयूं जेको हिन सकाफ़त खे उजागर करण जे लाइ आलमी लेवल ते उन खे रोशनास कराइण जे लाइ मुतारिफ़ कराइण जे लाइ जेको धरती टीवी ही कदम खणी रही है असीं उन जी आजियां था कयूं। मिट्टी मुझे माओ जे उन्वान सा धरती टीवी पारा 2 दिसंबर ते जो सकाफती ईद जो दिहाड़ो जो मल्हाए रहा है इन ऐलान के लबे कंदे सलावा तंजीम पारा फ़कीर मियादार सैलानी जे ॻोठ फ़कीर मियादार सैलानी पारा एक सुघड़ कचहरी मुनक़द कई वई। उन में तव्हां ॾिठो त सुघड़न हुआ जिन दौर बेत चया जिन नरबेत भी हलिया ऐं जेके फनकार हुआ रिज़वान अली चांडियो ऐं फनकार अली चांडियो जे सुर विखेरिया क़ौमी गीत गाया। इन कैमरामैन ख़ालिद चांडियो सां गॾु ज़ुल्फ़िकार अली टावरी धरती टीवी न्यूज़ काज़ी अहमद।